अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 सेप्टेम्बर ऐं अरबा जो ॾींहुं आहे। अॼु जो व्लॉग शुरू कयां थी। सुबुह जा थिया आहिनि 11 ऐं कम वारी माई कमु करे हली वई आहे ऐं मां बि सुबुह खां इलाही सारो कमु कयो आहे। छो त आम कमु आहे रोज़मर्रा जो, उनखे छा छा मेंशन कजे। जीअं कुझु कपिड़ा हुया ब्लू ऐं रेड कलर जा पीसिस, त मूं उन्हनि खे थोरो वॉश करे ऐं सुकणो विधो आहे। कुशन जा कवर ठाहिणु चाहियां थी, त थी सघे थो त मूं सोचियो मथां फिटंदो हुजे, इन करे ज़रूरी आहे। इहो मां एहतियात ज़रूरी कंदी आहियां, छो त मां क्वालिटी ते कंप्रोमाइज़ न कंदी आहियां। जेको मूंखां वठे काई शइ त मूंखे घर वञी पिटे त न को गारियूं ॾिए। सो मां चाहींदी आहियां जेको मूंखां कुझु वठी वञे त उनखे उन मां नुक़सानु न थिए घटि में घटि। सो ईअं उहे कपिड़े जा पीसिस धोई विधमि। कुझु पुराणा कपिड़ा मुंहिंजा पंहिंजा हुया डैमेज थियल, उन्हनि खे कटे किचन जा पीसिस ठाहिया। मतिलबु सनो सनो कमु इलाही सारो थींदो रहियो आहे। ऐं हाणे 11 थिया आहिनि। हिन महिल मूंखे ॾही ठाहिणी आहे। 2-3 ॾींहंनि जो जॾहिं बि खीर जमा थी वेंदो आहे त मां ॾही ठाहींदी आहियां। वरी उहा ॾही 2-3 ॾींहं हली वेंदी आहे ऐं खीर काढ़ींदमि। खीर वारो खीर ॾही वियो त मां फ़िलहालु ईअं ई फ्रिज में रखी छॾियो, छो त पखो हलंदो आहे। तव्हां मासी कमु कंदी आहे त बाहि न ॿारे सघंदा आहियूं। इहो मसइलो आहे लाउंज में किचन गॾु हुजण जो। सो इहे सॼा कम हाणे थींदा रहंदा। ऐं मां तव्हांखे ॾेखारियां थी त मूं राति जो छा कयो ऐं हींअर जेको आहे मां पंहिंजो कहिड़ो प्रोजेक्ट अॼु में शुरू कंदसि। ऐं उन सां गॾु गॾु जेके मां कल्ह पंहिंजा प्रोजेक्ट्स पूरा कया, कुशन्स ठाहिया ऐं वॉल ऑर्गेनाइज़र्स ठाहिया, गुल ठाहिया, बर्ड्स ठाहिया, उन मां जेको कुझु बचियो वरी उन्हनि सॼनि खे ठिकाणे हयमि त जीअं उहे हिकु पासे कयां त वरी ॿियूं शयूं कढी सघां। सो सभु कुझु गॾु गॾु थींदो रहंदो। अॼुकल्ह जीअं त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मीना बाज़ार जी तयारी पई थिए। सो घर में ॿियो को कमु, का डेकोरेशन, का सफ़ाई कुझु न थी रहियो आहे। खाधो पचे थो रोज़, आम कम थियनि था। वरी इंशाल्लाह सैटरडे ते ही सभु कुझु ख़तमु थींदो। संडे या मंडे खां वरी नई सही असां शुरू कंदासीं। सो तव्हांखे ॾेखारियां थी त मां हाणे अॼु छा करण वारी आहियां ऐं राति मूं छा कयो। मूं ही काफ़ी सारा योयोस ठाहिया। हिननि गुलनि खे योयोस चइबो आहे ऐं हिननि खे पैक बि करे छॾियो अथमि। ही 12 रैंडम हिकिड़े पैकेट में आहिनि। अलाए छो मां चैन ते अटकी पई आहियां। कुशन जी इहे 4 ठाहिया अथमि ऐं वॉल ऑर्गेनाइज़र बि 4 ठाहिया अथमि। ही बि 4 सेट ठाहिया अथमि। सो ही अहिड़ियूं शयूं जेके न बि सेल थियनि न त पंहिंजे मूंखे घर में कमु अची वेंदियूं। ऐं जेके बचिया आहिनि वरी इलाही सारा कुझु कटियल सर्किल्स आहिनि, कुझु ठहियल गुल आहिनि, त उहे वरी मां रखी छॾिया आहिनि। जीअं त मां कमु कंदी रहंदी आहियां, कुझु न कुझु ठाहींदी रहंदी आहियां, त उन में मुंहिंजो यूज़ थी वेंदो। हिकु दफ़ो वरी हालति ॾिसो, मुंहिंजो पलंग जी पखो पियो हले त मूं हिननि टुकड़नि जे मथां विहाणो रखी छॾियो। त हीउ मुंहिंजो ख़ज़ानो हिते फैलियल आहे। ॿियो अॼु जो मेन प्रोजेक्ट ही आहिनि मूं वटि गुॾनि जा बॉडीज़ ठहियल। ही कोई 14-15 साल पहिरियों मां पंहिंजी अम्मा जे पाड़े में हिकिड़ी असांजी रहंदी हुई माई वीचारी, उनजी डेथ थी वई आहे। उनखे मूं चयो त मूंखे बॉडीज़ ठाहे ॾे, छो त मूंखे टाइम न हूंदो आहे, न त मां हिन खां वधीक सुहिणियूं बॉडीज़ ठाहे थी सघां। पर मां पंहिंजो वक़्तु बचाइण जे लाइ हुन खां ई ठारायूं। सो हाणे ही वीचारियूं पैक थियल जो थेलियुनि में पयूं हुयूं त ईअं अजीब मुड़ी तुड़ी वियूं आहिनि। हिननि जा ॾिसो वार सभिनि जा वॾा आहिनि। जेके छोकिरा ठाहींदमि उन्हनि जा वार कटे नंढा कंदमि, जेके मायूं ठाहींदमि उन्हनि जा वार चोटियूं करे छॾींदमि। ठीकु आहे। सो ही मूं कढियूं आहिनि त हिननि खे फ़िलहालु मूं खोले रखियो। एतिरे टाइम खां बंदि हुई त थोरी हिननि खे हवा लॻे। ऐं इन मां ठाहियां थी सिर्फ़ु सिंधी कपल्स। पास्ट में जॾहिं मूं क्लास लाइ ठाहिया त पूरे पाकिस्तान जा ठाहिया। हिन मां सिंधी कपल्स ठाहींदमि। सो मूं छा छा कढियो आहे इन जे लाइ खोटरा अथमि कपिड़ा, जेको ही ख़ज़ानो पंहिंजो कढियमि इन मां। त सूसी त हाणे मूं वटि कोन्हे ऐं न ई मूंखे नंढा पीसिस मिलंदा, त मूं ही लाइनुनि वारो कपिड़ो कढो आहे शलवारनि जे लाइ। ठीकु आहे। त हिन रेड सां जेको आहे प्लेन रेड शर्ट ठाहींदमि ऐं हिन येलो सां ठाहींदमि प्लेन येलो शर्ट। ऐं हीअ हिकिड़ी गज जी पटी आहे मूं वटि बचियल, अहिड़ी ॿी बि आहे मां वटि। त हिन मां कटे कटे हिननि जी शर्ट्स ते हणंदमि गज गले ते। ऐं उन सां गॾु गॾु हीअ ॿी पटी आहे, इहा बि कढियमि ॻोल्हे। त हिन मां जेको आहे हिननि जी ॿाहुनि ते ऐं दामन ते बॉर्डर ठाहींदमि। हीअ अजरक आहे जेको मर्दनि जे लाइ। हीअ पटी बचियल आहे मुंहिंजी धीअ जो रओ ऐं कमीस हुई उन मां, त हीअ जेके बॉइज़ ठाहींदमि उन्हनि जा। ऐं हीअ ब्लू कुर्ता, वाइट शलवारूं, प्लस हीअ आसमानी शलवार कमीस, ब्राउन शलवार कमीस। ॾिसां थी कंहिंखे छा पाराईंदमि। इहे फ़िलहालु कढिया आहिनि। उनखां पोइ जॾहिं अञा ही त मूं सिर्फ़ु कपिड़ा कढिया आहिनि। पोइ जॾहिं हिननि जा जूता ठहंदा, जॾहिं हिन जी ज्वैलरी ठहंदी ऐं हिन जूं सिंधी टोपियूं ठहंदियूं, ॾाढो वॾो कमु आहे। सो बहरहाल अॼु सॼो ॾींहुं मां इहो ई कंदमि। सिर्फ़ु हिननि गुॾनि ते मूंखे कमु करिणो आहे। अॼु में ॿियो यानी क्राफ्ट जो ॿियो कोई कमु न कंदमि। बाक़ी हाणे खाधो पीतो जेको रोज़ थींदो आहे उहो थींदो। सो हाणे थोरी देरि खां पोइ वरी मिलूं था। खीर कढ़नि था पिया
ऐं ॾही ॼमाईंदमि हीअ कल्ह ऐं 3 ॾींहं वारा जमा थियल खीर आहिनि, अॼु वारो फ्रेश इहो कढ़े थो। ऐं हिते प्याले में ॾही विझी छॾी आहे ॼमाइण जे लाइ। ऐं हीअ पहिरियों वारी बचियल ॾही आहे, मलाई माशाला वरी जमा थी रही आहे, वरी कंहिंजो न कंहिंजो भलो थी वेंदो। सो ऐं लंच में मां तरींदमि अॼु करेला। सो उहे बि सोचां थी त हल्की बाहि ते हाणे ई जेको आहे रखी छॾियां, छो त मां तरियल करेला तमामु हल्की बाहि ते दम वारी बाहि ते पचाईंदी आहियां, तो अंदरि ताईं सुठा ॻरी वेंदा आहिनि। सो उहो बि तव्हां सां शेयर कयां थी त मूंखे छा करिणो आहे। ॾिसो हीअ करेला ऑयल गरम कयो आहे, हल्की बाहि ते बिल्कुलु दम वारी बाहि ते मां हिननि खे ढक ॾेई पचण लाइ रखंदमि। ऐं जॾहिं हिननि जो हिकिड़ो पासो पची वेंदो, ऊंधा करे रखिया आहिनि, पोइ कंदमि हिननि खे सिधो, ऐं सिधो करे मां ॾींदमि हिननि खे मसालो कहिड़ो आहे, हीअ ॻाढ़ा मिर्च पीठल, धाणा पीठल ऐं अम्बचूर, इहे 3 मसाला मिक्स करे पोइ जॾहिं हीअ करेला सिधा कंदमि त उन्हनि जे मथां इहे मां मसालो विझंदमि ऐं वरी दम ॾेई छॾींदमि जीअं हिननि जी बैक साइड पचे। थांव हिते धोई वई आहे मासी, ऐं तव्हां ॾिसो हुन खां पोइ हीअ ॿिया हेतिरा जमा थी विया आहिनि, तंहिंजे करे मां हुनखे मंझंदि जो सॾींदी आहियां। सो हाणे हिननि खे त मां फ़िलहालु हिते ई छॾे ॾींदमि जेसि ताईं हिननि जो पाणी थोरो ड्राई थी वञे ऐं करेला हल्की बाहि ते पचंदा रहंदा, ऐं मां वञी हाणे पंहिंजो कमु कंटिन्यू थी कयां। करेला पची विया आहिनि, हिननि जी बाहि मां बंदि करे छॾी आहे। ऐं गुॾियुनि ते मां केतिरो कमु कयो आहे अचो त ॾिसूं। गुॾियुनि ते मूं कमु कयो आहे इहो त सभिनी खां पहिरियों त हिननि जा जेके कंध चिॿा हुया उन्हनि में मूं हीअ अधु टूथपिक्स विधियूं आहिनि। टूथपिक कटे मां हिननि जे कंध में विधी आहे, हीअ तव्हां ॾिसी सघो था। छो त हीअ गुॾियूं खेॾण लाइ न आहिनि, हीअ आहिनि सजाइण लाइ, डेकोरेशन जूं गुॾियूं आहिनि। ऐं हिननि जेके 4 मायूं ठाहींदमि, वरी बि मूं 4 कपल्स सिलेक्ट कया आहिनि, जेके मायूं ठाहींदमि उन्हनि जूं मां चोटियूं करे छॾियूं आहिनि। फीचर्स हिननि जा ॾिसो, हिननि जूं मां आईलैशिस बि जेके हिन ट्रेस कयूं आहिनि, ऐं हिननि जा जेके निरड़ आहिनि, पेशानियूं वॾियूं आहिनि गुॾियुनि जूं, त उहो जॾहिं मां हिननि खे हिते ज़ेवर पाराईंदमि, सरियूं पाराईंदमि, ऐं जॾहिं मथे ते रओ पाराईंदमि त पोइ ॾिसंदमि त बाक़ी केतिरो नज़र थो अचे। सो हिन परमानेंट मार्कर सां मां ही सभु जेके आहिनि गुॾियुनि जा फीचर्स ठाहिया आहिनि, ऐं चोटियूं सभिनीनि जूं करे छॾियूं आहिनि। ऐं ही आहिनि गुॾा ॾिसो, हिननि जूं ॾाढ़ियूं ऐं मुछूं ठाहियूं अथमि, वार मां हिननि जा पोयां कटे छॾिया आहिनि, ऐं हिननि जे मथे ते बि टोपी ईंदी, सिर्फ़ु मूं ही वारनि जो निशान कढियो आहे हिते, त हिननि जे मथे ते जॾहिं टोपियूं पाराइबियूं पोइ ॾिसबो त साम्हूं केतिरा वार बाक़ी नज़र था अचनि, त पोइ उन हिसाब सां उन हिसे खे मां वराए पेंट करे वेंदमि। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ ॾिसो, हीअ आहिनि त मां फीचर सभिनि जा साॻिए ठाहिया आहिनि, पर तव्हांखे लॻंदो त हिन शिकिलियूं ॿियूं आहिनि, छो त हिन जो मुंहुं थोरो ड्रिघो हुयो, त हीअ अजीब ॿियो थी वियो आहे, हीअ ॿिया थी विया आहिनि। सो ख़ैर कोई फ़र्क़ु नथो पए। ॿी ॻाल्हि त हीअ तो काफ़ी मोटा ऐं फैलियल हुया, त मूं हिनखे टाको हयो आहे, हिनखे बि टाको हयो आहे, ऐं हिन जी ॿाहुनि में टाका हया अथमि, ऐं हिन जूं ॿाहूं ॾिसो था थोरियूं नंढियूं आहिनि, त इनखे बैलेंस करण जे लाइ मां जेका हिन जी शर्ट ठाहींदमि, जेको कुर्तो ठाहींदमि, उन जूं ॿाहूं ड्रिघियूं करे छॾींदमि, छो त हथ त हिननि जा हूंदा न आहिनि, ईअं ई हूंदियूं आहिनि इहे गुॾियूं। सो इहो आहे मुंहिंजो कम जो तरीक़ो, ऐं अॻियां जीअं जीअं कमु कंदी वेंदमि तव्हां सां शेयर कंदी वेंदमि। हाणे मां ठाहियां थी हिननि जा कपिड़ा। हिननि जे कपिड़नि जी बिल्कुलु बि सिलाई न थींदी, हे ग्लू सां ई ॻंढिबा। ॾिसो हीअ मूं हिन जा पाचा ठाहे रखिया आहिनि, ऐं हिनखे हितां बि ॻंढे रखियो आहे, ऐं हीअ कंप्लीट ॻंढियल आहे, ठीकु आहे, ऐं सॼो ग्लू सां ई चिंबड़ायो अथमि, ऐं हिनखे मां सिधो बि करे चुकी आहियां। हीअ कंप्लीट करे ग्लू सां सुकण खां पोइ हिनखे मां सिधो कयो आहे, ऐं हाणे असां हिनखे हणंदासीं ईअं जो हिन में मूं धाॻो विधो आहे सुईअ में, वॾा वॾा टोपा ॾिना आहिनि, ऐं हाणे असां हिकिड़े हिन गुॾे खे पाराईंदासीं। इहो मां पाराए तव्हांखे ॾेखारियां थी। हाणे हिते ॾिसो त हिनखे हीअ पाराइण खां पोइ मां हिन जे बॉडी सां गॾु हिनखे सिबी वई आहियां, ठीकु आहे। सो हुन सां गॾु मां टाका आहिनि, छो मूंखे ख़बर आहे त जॾहिं ही अपलोड थींदी वीडियो त कोई न कोई ज़रूरु अहिड़ा कमेंट कंदो त असांखे ठाहिणु सेखारियो, इन लाइ मां हिन जे ठाहिण जो सॼो मरहलो तव्हां सां हींअर गॾु गॾु शेयर पई कंदी वञा। ऐं पाचा एतिरा रखिणा आहिनि जंहिंमां मामूली पेर नज़र अचे हल्को, छो त जेके असां जुतियूं ठाहींदासीं वरी उहे हिन जे पेरनि सां चिंबड़ाइणियूं आहिनि। सो ईअं पहिरियों मां हिननि सभिनी जूं शलवारूं कंप्लीट कंदमि, जीअं हिकिड़ो हिनखे ब्लू शलवार कमीज़ हूंदी, हिकिड़े खे ब्राउन हूंदी, ऐं ॿिनि जूं इहे वाइट शलवारूं ठाहियूं आहिनि, इन जा इहे ग्रे कुर्ता हूंदा, ऐं ईअं लेडीज़ जेके ठाहियां थी उन्हनि जूं बि मां पहिरियों जेके आहिनि सॼियूं शलवारूं ठाहे वेंदमि, उनखां पोइ वरी ईंदमि मां हिननि जी शर्ट्स ते, छो त इहे मरहले वार अगरि कमु कबो त सहूलियत थींदी आहे। सो ही जीअं हाणे अज़ान अची वई आहे, 1:15 थियो आहे, त नमाज़ पढ़णी आहे, मानी बि पचाइणी आहे, उनखां पोइ वरी कंटिन्यू कंदमि। ऐं सॼो कमु मां हिन ग्लू सां कंदी आहियां,
मां हिन खां सवाइ ॿी काई ग्लू इस्तेमालु न कंदी आहियां। पेपर ते ॿी का ग्लू थींदी आहे, पर अगरि कपिड़ो हुजे या फेल्ट हुजे त उन ते मां सिर्फ़ु हीअ ई ट्यूब यूज़ कंदी आहियां। ऐं हिन साॻी कंपनी जी तव्हां स्टिक नथा यूज़ करे सघो, उहा एतिरी पाइदार न हूंदी आहे, सो इहो ज़हन में रखिजो। ऐं इहो गॾु गॾु मां तव्हांखे सेखारण जो बि कमु जेको आहे करे रही आहियां, त मूंखे उमेदु आहे तव्हांखे आसानी थी वेंदी। ईअं हिननि जा ई कपिड़ा जेके आहिनि आस्ते आस्ते कंप्लीट थींदा। सांझीअ जी हाणे आई आहे अज़ान ऐं मां तव्हांखे थोरी अपडेट ॾेई छॾियां। ॾिसो हिननि जूं मूं ही शर्ट्स ठाहियूं आहिनि, हिन ॿिनि खे पाराए छॾियूं आहिनि, टीं खे बि पाराई आहे, पर इनखे अञा फिनिशिंग न कई आहे। हिनखे बि ॾिसो ग्लू हई आहे अंदरां मां, उन सां चिंबड़ायो आहे, मथां ही गज जी पटी ईअं कटे ऐं हिन जो वाइट हिसो मूं अलॻि करे छॾियो आहे। बैक साइड ते बि मूं हिनखे ग्लू हणी चिंबड़ाए छॾियो आहे। अहिड़ी तरह सां ॾिसो हिन में सिलाई कुझु न कई आहे, हीउ सभु जेको आहे ग्लू सां चिंबड़ायो आहे। एतिरा नंढा नंढा टाइनी कपिड़ा सिबण ऐं हिननि खे पाराइणु ॾाढो मुश्किल कमु आहे। ऐं हीअ सिबी करे पोइ नथा पाराए सघजनि ही ख़ासि करे शर्ट्स, छो त हिनखे पाराइण लाइ गिची वॾी करणी पवंदी। ऐं मूं छा कयो आहे, हाणे हेठि मां हिनखे पाराए छॾियो आहे, ॿीहर तव्हांखे हिकिड़ी शर्ट में अञा ॾेखारियां थी। ऐं पोइ रखी ऐं ही साइड खां मां ग्लू हणी ईअं बंदि थी करे वञा। हीउ ॾिसो केॾो सफ़ाई सां सील थियल आहे, हिन जो बि ॾिसो केॾो सफ़ाई सां थियल आहे। ठीकु आहे, सो जेंट्स जूं जेके छोकिरनि जूं रुॻो अञा मां सलवारूं ठाहियूं आहिनि, रेडी करे हिननि खे पाराए छॾियूं आहिनि। हिननि ते कमु थिए थो, तव्हां ॾिसो टाइम बे इंतिहा टाइम लॻे थो, छो त रफ़ ऐं किनो कमु मां करणु न चाहींदी आहियां, मूंखां थींदो कोन्हे। सुठो कमु कर त उन में लाज़मी टाइम थो लॻे। सो हाणे वेंदमि मां निमाज़ पढ़ंदमि, उनखां पोइ रात जी मानी जी तयारी कंदमि। अॼु ठाहियां थी चिकन जा चपली कबाब, ऐं उहे तव्हां वटि जेके आहिनि रेसिपी अची सघे थी जेकॾहिं ॾिसणु चाहियो त चिकन रेसिपीज़ जो जेको आहे प्लेलिस्ट चेक कयो त तव्हां ॾिसी सघंदव जेकॾहिं ॾिसणु चाहियो। सो हाणे मां हलां थी, वरी हिन खां पोइ हिननि खे छा करिणो आहे, कीअं मां हिनखे पाराई कीअं आहे शर्ट, गलो त सफ़ा नंढो आहे, पोयां बि खुलियल न आहे, त इहे मां तव्हां सां अची पोइ शेयर कयां थी। ऐं हिननि जा जेके मेल जा बि शर्ट्स, मर्दनि जा बि शर्ट्स ईअं ई ठहंदा, बसि हिनखे गज जूं पटियूं हिननि खे कुझु न हूंदो अहिड़ो। ऐं हुननि जे मथां बटण पटी हिते लॻंदी हिन जी जाइ ते, ऐं हुन में बटणनि जी जाइ ते कुझु लॻाईंदसि। ठीकु आहे, सो हाणे कमु करण खां पोइ वरी सांझी जी निमाज़ पढ़ी मानी पचाए खाई पोइ वरी कमु शुरू कंदमि। निमाज़ पढ़ी आयमि, चांवर चाढ़िया अथमि, चांवर पचनि था पिया। ऐं हिन पासे कबाबनि जो कीमो ठाहे रखियो आहे, चपली कबाब जो मसालो, चांवरनि खे दम ॾेई ऐं वरी पोइ मां कबाब ठाहींदी वेंदसि, पचाईंदी। सो डिनर खां पोइ ॾिसां थी, अगरि हिमत हूंदी त कमु कंदमि। ऐं तव्हां पाण ॾिसो त इहे गुॾियूं हालांकि बॉडीज़ ठहियल हूं, तॾहिं बि मां इहे 4 पेयर जेके आहिनि अॼु जे ॾींहं में न करे सघी आहियां कंप्लीट। सो हाणे मां ठाहियां थी कबाब, पोइ ॾिसूं था त अॻियां छा थो थिए। ॾिसो इहो मां तव्हां सां शेयर कयां थी त हिनखे शर्ट पाराए बि कीअं, छो त पहिरियों वारे ते त मूं ही भर्त जो पीस हणी छॾियो। हाणे ॾिसो गिची बिल्कुलु मां नंढड़ी कटी आहे, ठीकु आहे, बिल्कुलु नंढी गिची जेतिरी हिन में पूरी अची वञे हिन जे पंहिंजी गिचीअ में, शर्ट जी गिची उन हिसाब सां कटी आहे। पोइ हिनखे अॻियां हयो आहे कट, ठीकु आहे, कट हयो आहे त जीअं हिन जे मथे मां टपी वञे। हाणे हिन कट खे हिते असां ईअं थोरो सिधो कंदासीं, ऐं पोइ हीअ भर्त जी पटी इन जो मूं पासनि वारो प्लेन कपिड़ो कटे छॾियो आहे, हेठां बि ईअं ई आहे, विच मां गिचीअ जे लाइ मूं हिकिड़ो शीशो हितां कढी छॾियो आहे। हाणे हिनखे मां पोयां हणंदमि ग्लू अहिड़े तरीक़े सां जो हिन जा किनारा किथां बि खुलनि न, ठीकु आहे। ऐं पोइ जेको आहे हिन जे मथां हिनखे चिंबड़ाए छॾींदसि, ऐं उनखां पोइ अंदरां बि हिनखे ग्लू हणंदमि जीअं फ्रंट बि चिंबड़ी पए, ऐं पोइ बैक साइड ते बि हिनखे ग्लू हणंदमि जीअं हिन जी बैक बि हिन सां चिंबड़ी पए। सो इहो आहे हिन जो शर्ट पाराइण जो तरीक़ो। ऐं पोइ जीअं ॿाहूं वग़ैरह जीअं पहिरियों मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां त हिननि खे मूंखे कीअं बंदि करिणो आहे। हाणे मां हिननि जा गुॾनि जा कपिड़ा थी ठाहियां, छो गुॾनि जा पूरा थी विया। ॾिसो हिनखे बि मां कट लॻाए हितां ऐं पोइ पारायो आहे, ऐं कट लॻाइण खां पाराइण खां पोइ मां हिनखे अंदरां ग्लू हणी चिंबड़ाए छॾियो आहे। ऐं उनखां पोइ मां हीअ ठाही आहे हिकिड़ी पटी, ठीकु आहे, हिनखे फोल्ड करे ग्लू हणी अथमि। हिनखे हाणे मां हिते चिंबड़ाईंदसि हीअं, हीअ हिन जो गिचीअ जो थी वेंदी पटी। ऐं पोइ हिन जे मथां मां हणंदमि हितां नंढा नंढा गोल्डन सितारा एज़ बटन हीअं, ठीकु आहे। त इहो हिन जो कुर्तो थी वेंदो कंप्लीट, कीअं थो लॻे। सो इहा पटी मां हिनखे चिंबड़ायां थी, ऐं हिन जे मथां मां इहे बटण बि हणां थी। ॾिसो हिननि ॿिन्ही जा मां कपिड़ा कंप्लीट कया आहिनि, पर अञा हिननि जूं टोपियूं ठहंदियूं
ऐं जूता ठहंदा, उन खां पोइ हिन जो ड्रेस थींदो कंप्लीट। ब्राउन ते मां गोल्डन बटन जो ॾिनो आहे लुक, ऐं ब्लू ते सिल्वर बटन जो ॾिनो आहे। ऐं अञा हिननि ॿिन्हिनि जूं शर्ट्स रहनि थियूं, उहे सुभाणे ठाहींदमि इनशाला। हिमत जवाबु ॾेई वई आहे। ऐं माइन जूं सलवार कमीसूं कंप्लीट आहिनि, हिननि जा अञा रवा ठहंदा, हिननि जी ज्वैलरी, हिननि जी जुतियूं गुल वारियूं, ॾाढी 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 महिनत आहे। ऐं इहो तव्हांखां वरी सलाह थी कयां त मूंखे ॿुधाइजो त हिन पेयर जी प्राइस छा हुजणु खपे। मिसाल जे तौर ते हीउ हिकिड़ो पेयर आहे, हीउ हिकिड़ो पेयर आहे, त हिननि जी क़ीमत छा हुजे। अञा हिननि में इलाही सारो कमु रहे थो, तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त केतिरी जेका आहे हिन में टाइम थो लॻे, ऐं केतिरो सन्हो सन्हो कमु आहे, डिटेल जेका आहे। सो बहरहाल इहो दुकानु हिते छॾियां थी खुलियल, ऐं अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां, छो त 9:30 थिया आहिनि हाणे, ऐं थक बि इलाही आहे मूंखे। त मां जेको आहे थोरो सो रेस्ट कंदमि, पोइ नमाज़ पढ़ंदमि, उनखां पोइ वरी इनशाला सुभाणे वारे ॿिए व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं इजाज़त ॾियो, अलाह वाही। ऐं हिन कम जो मां तव्हांखां इंतज़ारु कंदमि त मूंखे रिटर्न ॾियो त हे तव्हांखे कीअं थो लॻे।